नासिर मीरपुर खास में एंटी नार्कोटिक्स फोर्स SHO कुंवर सिंह के घर से छापो हणी वॾे मिक़दार में मंशियाती परॾेही करंसी हथ करे वरिती है। उन हवाले से वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर तालिब शर। जी तालिब, छा तफ़सील आहिनि? जी तो तव्हांखे ॿुधायां त मीरपुर खास में गुज़रियल फजर महल कस्टम इंटेलिजेंस के अमलदारनि रेंजर सां गॾु गुलबर्ग टाउन में एक घर से छापो हणी वॾे तादाद में चर्स जैमें 5 किलो ॿुधायो थो वञे गैर मुल्की शराब हथियार ऐं करंसी हथाया आहिनि। इहो जेको घर आहे उहो SHO कंवर सिंह ठकुर है जो मीरपुर ज़िले के मुख़्तलिफ़ थाननि ते रहियो आहे ऐं हिन वक्त जो मौजूदा SHO मेरवा थाने ते पिण आहे। त हिन जो असल रिहायशी खिपरो तहलके सां आहे जेको ज़िले सांगड़ में आहे। उनजे ॻोठ महुअ सां तहलक रखे थो। हिते काफ़ी अर्से खां मीरपुर खास में मौजूद रहियो आहे जॾहिं त हिन SHO समेत जेको यही इतला मिलिया आहिनि त हिन जो ख़ानदान वॾे करंसी या शराब खिपरो में भी अहिड़े ही क़िस्म जो कारोबार करे थो ऐं हिन वटि वॾे तइदाद में जेको आहे गाॾियूं आहिनि। हीअ हिकु SHO जी हैसियत न पर SSP खां मथां हद जी हैसियत रखे थो। जी तालिब, अवां जी मेहरबानी।